मटियारी रिपोर्ट अजीज गुल खैबर में क़ौमी शहरा खां खैबर प्रेस क्लब ताईं बासर लुकमान मटेवाल खोसो यतीम खोसो जे ज़ुल्म ख़िलाफ़ एहतजाजी रैली कढी वई, जंहिंजी अॻवानी सरदारिस अब्दुर्रहमान संजरानी खोसो, गुल हसन संजरानी खोसो, ज़हूर अहमद उर्फ कालू खोसो, खुदा बख्श खोसो, मोहम्मद बख्श बारनानी खोसो, सरवर बारनानी खोसो ऐं ॿियनि कई। उन मौक़े ते मुज़ाहिरीन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजी सर्वे ज़मीन कुल माइनर ज़िलो जामशोरो में आहे, जंहिंमें कोयले जा खूह आहिनि। उन्हनि ते बासर लुकमान ऐं यतीम मटेवाल खोसो 15 सालनि खां कब्ज़ो करे वेठो आहे ऐं मुसलसल असांजे घरनि ते फायरिंग कनि था। राति असांजे घर ते फायरिंग करे हिकु माण्हू उज़ैर वल्द मोहम्मद संजरानी खे सख़्तु ज़ख़्मी करे छॾियो आहे। अञा ताईं असांजे माण्हुनि ते फायरिंग कनि पिया। कोयले जा खूह असांजे अबाणे ज़मीन में आहिनि। असांजे माण्हुनि खे जानी माली ख़तरो आहे। असां कंहिं बि मौज़िज़ वटि फ़ैसिलो करण लाइ तयारु आहियूं, पर मुख़ालिफ़ धुर फ़ैसिले ते अचण लाइ तयारु न आहिनि। असां निगरान वज़ीर आला सिंध मक़बूल बाक़र, सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान, हाई कोर्ट सगोरी, IG सिंध, DIG हैदराबाद, SSP जामशोरो, SHO कोल माइनर ॿियनि बस वारनि खे अपील था करियूं त असां सां इंसाफ़ कयो वञे ऐं तहफ़ुज़ फ़राहम करे जवाबदार खे जल्द गिरफ़्तार कयो वञे, न त ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। नौशरो फ़िरोज़ रिपोर्ट ज़ुल्फ़िकार अली तगड़। नौशरो फ़िरोज़ भरसां गोड़ रेलवे वारा खोसा ते नौशरो फ़िरोज़ पुलिस जी चादर चौधी वारी जो तक़दुस पामाल मिस्किननि जे घरनि में घिरी औरतुनि मर्दनि ॿारनि ते तशद्दुद। SHO नौशरो फ़िरोज़ ख़ालिद शाह जो कहिड़ी कार्रवाइयूं जारी। रेल वारनि खोसनि जे घरनि में बग़ैर FIR बग़ैर वारनि घिरी औरतुनि मर्दनि ते तशद्दुद खां बकरियूं, प्लेटूं ऐं कुकड़ियूं बि खणी वियो। 9 दर्जे जे शागिर्द खे खंभड़ तां पोड़ी छॾाइण वई, उन जे खुंदा खणी टंग भनी 9 दर्जे जे छोकिरे खे मुख़्तियार खे खणी वियो। अली गुल खोसो धरती TV सां ॻाल्हाईंदे चयो त SHO शाह असांजो जीअण जंजाल करे छॾियो आहे। मिस मातराणी चयो त मुंहिंजी टंग भनी मुंहिंजे पुट खे खणी विया आहिनि। पैसा थो घुरे, मूंखे डपु थो थिए त उनखे मारे न छॾे। अली मोहम्मद चयो त राति बि असां सां वॾो ज़ुल्म कयो आहे पुलिस। असांजी औरतुनि खे डंडा हणी टंगूं भनी छॾियूं आहिनि। असांजूं बकरियूं, कुकड़ियूं ऐं प्लेटूं खणी वियो आहे। को फ़रियाद हुजे, को ॾोह हुजे, बसि पैसा ॾियो, असांजा घर। उन जी पोज़ीशन ॾिसो। उन चोरियूं फुरूं कंदासीं। रोड ते वेठा आहियूं। सदर दीन अली मोहम्मद वली मोहम्मद हुबदार चयो, फ़ौरन उहो कुकड़ियुनि चोर SHO हटाए इंसाफ़ कयो वञे। जे असांखे इंसाफ़ न मिलियो पाण साड़ींदासीं। फ़ौरन SHO शाह खे हटाए इंसाफ़ कयो वञे। ठुल रिपोर्ट फेस उमरो। कुझु ॾींहं अॻु ठुल लॻबी सेक्शन थाणे जी हद मां साफ़ी दरिया ख़ान बगलाणी जी चोरी थियल कार वापसि न थियण ऐं वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ समय ॻोठणनि ऐं साफ़ी दरिया ख़ान बगलाणी, हाजी सरबंद ख़ान कंडराणी, सनाउल्ला बाजाराणी, फज़ल इलाही बगलाणी, सुहेल बगलाणी, सैफुल्ला बाजाराणी, साफ़ी जावेद समेजो, मीर हसन डोल, अब्दुल कादिर पहोड़, हबीबुल्ला बहलकाणी, उस्ताद करीम बख्श जाफ़री ऐं ॿियनि जी अॻवानी में नारेबाज़ी कंदा शेरवा स्टॉप ते पहुची सुपर हाईवे रोड ते टायर साड़े धरणो हयो वियो। धरणे सबबि ठुल कनकोट रोड मुकमल ब्लॉक थी वियो, जे सबबि ईंदड़ ऐं वेंदड़ गाॾियूं वॾे अंग में बीहजी वयूं। उन मौक़े ते ज़िले काउंसिल जे कमबाज जो चेयरमैन मीर ताहिर ख़ान खोसो, JUI जो PS ठुल जो नमज़द उम्मीदवार मीर शफ़ीक ख़ान खोसो, साफ़ी हाजी सरमंद कंडराणी, JUI जो तालका अमीर सैयद अब्दुल बासित शाह, जमात इस्लामी जो अब्दुल हफ़ीज़ बाजाराणी, मौलवी अब्दुल मालिक घयों, साफ़ी फैज़ सुमरो, मीर हसन डोल ऐं ॿिया धरणे में शामिल हुआ। उन मौक़े ते अॻवाननि चयो त साफ़ी दरिया ख़ान बगलाणी जी कार चोरी थी वई, पर हिन ताईं B सेक्शन पुलिस ख़ामोश तमाशाई बणियल आहे। हिननि चयो त असां साफ़ी भाइरनि सां हर मोड़ ते गॾु आहियूं। हिननि वधीक चयो त साफ़ी दरिया ख़ान बगलाणी जी कार वापसि न थियण ताईं एहतजाजनि जो सिलसिलो जारी रखियो वेंदो। हिननि चयो त साफ़ीअ जी चोरी वापसि कराए इलाइक़े में अमन अमान करायो वञे। होॾां SHO B सेक्शन ठुल मुनव्वर अली ख़ासि किले जो जोंगल चौकी जे इंचार्ज अली गुल चोलियाणी धरणे हंधि पहुची साफ़ियुनि सां ॻाल्हियूं करे 5 ॾींहं जी मोहलत करे वरिती आहे ऐं यकीन ॾियारियो त 5 ॾींहंनि ताईं चोरी थियल कार ऐं ॿियो सामान वापसि करे चोरनि खे गिरफ़्तार कंदासूं। पुलिस जी यकीन ध्यानी बाद 5 ॾींहं लाइ धरणो ख़त्म करायो वियो। सकरंड मां ख़बर आहे अवां सां शेयर कयूं पिया। काज़ी अली रज़ा सनाई जे रिपोर्ट मुताबिक़ त सकरंड लॻे दरगाह पीरो ज़ाकरी तां 2 नामालूम हथियारबंद मोहम्मद ज़मानो कीरियो जे कीरिया सुपर स्टोर तां 7 लख रुपया रोक रक़म फुर करे विया। फ़ौरन जी CCTV फुटेज एक्टिवी 5 न्यूज़ हथ करे वरिती, जंहिंमें फ़ौरू साफ़ वारदात कंदे नज़र अची रहिया आहिनि। मुतासिर दुकानदार ॿुधायो त किरियाना ऐं जर्नल सां गॾु इज़ी पैसा ऐं जेज़ कैश जो कारोबार बि कंदा आहियूं। उन करे एतिरी रक़म रखियल हुई जेका फ़ौरू हथियारनि जे ज़ोर ते ज़ोरी खाननि मां कढी विया। होॾां सकरंड पुलिस वाक़े वारे हंधि पहुची जांच करे रही आहे।
ठुल रिपोर्ट फेयर सुमरो इस्लामाबाद पुलिस तरफां बलोच न्याणियुनि ते तशद्दुद ऐं गिरफ़्तारी ख़िलाफ़ ठुल ऐं भाऊ होसो में शागिर्द एतिहाद सिविल सोसाइटी ऐं बलोच बिरादरी पारां अलॻि अलॻि एहतजाजी मुज़ाहिरो फतह मोहम्मद जखरानी दीदार बलोच वरना ख़ान जखरानी इल्ताफ़ अहमद डोमकी आसिफ बलोच जावेद अहमद बलोच जी अॻवानी में मुज़ाहिरीन हथनि में प्ले कार्ड खणी शहर जे मुख़्तलिफ़ चौकनि खां नारेबाज़ी कंदा प्रेस क्लब ठुल वटि पहुची सख़्तु एहतजाज कंदे मुज़ाहिरीन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त इस्लामाबाद में बलोच न्याणियुनि ते तशद्दुद मज़ाहमत जोॻो अमल आहे जंहिंजी जेतिरी मज़ामत कजे उहा घटि आहे। हिननि चयो त बलोच न्याणीअ ते तशद्दुद करे गिरफ़्तारीअ बाद तज़लील करण ते बलोच क़ौम में नफ़रतूं वधायूं वञनि थियूं। रियासत उन अमल ख़िलाफ़ तकड़ा क़दम खणे हिननि आर्मी चीफ पाकिस्तान ऐं निगरान वज़ीर आज़म पाकिस्तान खां मुतालबो कयो आहे त बलोच न्याणियुनि ते तशद्दुद कंदड़ इस्लामाबाद पुलिस ख़िलाफ़ कार्रवाई करे बलोचनि मथां मढ़ियल कूड़ा केस ख़तमु करे औरतुनि मर्दनि खे जल्द आज़ादु कयो वञे। ॿी सूरत में पूरे मुल्क में अणघट एहतजाजनि जो सिलसिलो शुरू कयो वेंदो। सकरन रिपोर्ट काज़ी अली रज़ा सनाई JWC जे मरकज़ी सदर ज़ुल्फ़िकार अली ख़ासकेली चयो आहे त मौजूदा वक़्त में टिनि क़िस्मनि जी सहाफ़त हली रही आहे, हिकु मज़ामती, ॿी मुफ़ाद परस्ती वारी ऐं टी चापलूसी वारी। ऐं बदकिस्मती उहा आहे जो चापलूसी वारी सहाफ़त मौजूदा दौर में उरूज ते आहे, पर हक़ीक़त उहा आहे त उन सहाफ़त में इज़त ऐं एहतराम नाहे। हू सकरन प्रेस क्लब में नवनि चूंडिजी आयल उहिदेदारनि खे अजरकूं ओढाए ख़ैर मुबारकूं ॾियण वक़्तु ॻाल्हाए रहियो हुयो। हिन चयो त सकरन शहर शुरू खां मज़ामती शहर रहियो आहे, जंहिंमें सकरन प्रेस क्लब जो चवणु अहम किरदारु आहे। असां सदाईं सकरन प्रेस क्लब साफ़ सुथरी सहाफ़त कंदे ॾिठो आहे। हिन उहो बि चयो त मां ख़ुशि नसीब आहियां जो मुंहिंजी तालीम ऐं तरबियत जो बुनियादु बि सकरन शहर आहे, उन करे सकरन ऐं सकरन प्रेस क्लब सां रूहानी रिश्तो जुड़ियल आहे। हिन चयो त प्लेटफॉर्म तां पूरी सिंध वियो आहियां, जिते जे सूरत हाल ॾिसी अफ़सोस थींदो आहे। माण्हू तालीम ऐं सिहत समेत बुनियादी सहूलियतुनि ऐं ज़रूरतुनि खां महरूम आहिनि, पर भर तबके जी मीरपुर ख़ासि औलाद न थियण सबबि मुड़ुस खे ॿी शादी जी इजाज़त ॾिनी। मुड़ुस ऐं संदसि ॿी ज़ाल ऐं ॾेरनि सख़्तु तशद्दुद जो निशानो बणाइण बाद घासलेट हारे बाहि ॾियण जी कोशिश कई। ज़िंदगी खे ख़तरो आहे, हद जी पुलिस केस दाख़िल करण खां इनकार करे छॾियो आहे। अहिड़ो इज़हार तालके सामारो जे ॻोठ हिंगोरो ख़ासकेली जो भूरो कॉलोनी वासण औरत शर्मिती रामी कुली वालिद सोमी जी सां गॾु मीरपुर ख़ासि पहुची साफ़िर अॻियां धाईंदे चयो आहे। रामी कुली वधीक चयो त माइटनि पारां 18 साल अॻु नारायण कुली सां शादी कराई छॾियईं त औलाद न थियण सबबि मूं मुड़ुस खे ॿी शादी करण जी इजाज़त ॾिनी। मुड़ुस नारायण पारां उहो लिखत में ॾिनो त ॿी शादी बाद मुंहिंजी सार संभाल रहंदो, जंहिं बाद मुड़ुस पारां हेमी कुली सां ॿी शादी कई, जंहिं बाद मुड़ुस ऐं संदसि ॿी घरवारी पारां घर जो सॼो कमु मूंखां वरितो वेंदो हो, पर वक़्त ते मूंखे मानी बि न ॾिनी वेंदी हुई। बुख खां तंग थी मूं अहिड़ी शिकायत पंहिंजे माइटनि खे ॾिनी, जंहिं बाद मुड़ुस नारायण कुली मछिड़जी पियो। मुड़ुस संदसि ॿी घरवारी हेमी ॾेरनि भूरो गल्लू शोनो कुली पारां कमरे में क़ैद करे सख़्तु तशद्दुद जो निशानो बणाइण बाद मूं मथां घासलेट हारे बाहि ॾेई साड़ण जी कोशिश कई। रड़नि बाद पाड़े वारनि पहुची जान बचाई, जंहिं बाद मूंखे ज़ख़्मी हालत में माइटनि जे घर अॻियां फिटो करे विया, जॾहिं त औरत जे वालिद चयो त अहिड़ी शिकायत हद जी पुलिस वटि खणी वियासीं, पर पुलिस केस दाख़िल करण खां इनकार करे छॾियो। जॾहिं त नाठी पारां न्याणी खे क़तल करण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। असां ग़रीबनि जी केरु दाद फ़रियाद ॿुधण लाइ तयारु नाहे। मजबूर थी हिते पहुता आहियूं। मुतासिर औरत ऐं संदसि वालिद IG सिंध DIG मीरपुर ख़ासि SSP सां गॾु समेत वस वारनि अख़्तियारनि खां पुरज़ोर मुतालबो कंदे चयो त मामले जो नोटिस वठी मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे खेनि इंसाफ़ ऐं तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। मटियारी रिपोर्ट अज़ीज़ गुल ख़ैबर पीपल्स पार्टी जे सीनियर अॻवान ऐं सरवरी जमात जे रूहानी पेशवा मखदूम जमील ज़मान ऐं अॻूणे सूबाई वज़ीर मखदूम महबूब ज़मान समेत गाॾियुनि जी रैली में भिड़शाह पहुची पीर ऑफ भिड़शाह सैयद गदा हुसैन शाह लतीफ़ी जी अजिहाणे में शिरकत कई। उन मौक़े ते पीर ऑफ भिड़शाह सैयद गदा हुसैन शाह लतीफ़ी पंहिंजे भाइरनि ऐं हिमायतुनि समेत पाकिस्तान पीपल्स पार्टी में बाज़ाब्ता शमूलियत जो ऐलान करे छॾियो। दरगाह भिटाई जे मुख्य गेट साम्हूं जलसो बि मुनक़द कयो वियो। सरवरी जमात जे रूहानी पेशवा मखदूम जमील ज़मान ऐं मखदूम महबूब ज़मान पीर ऑफ भिड़शाह सैयद गदा हुसैन शाह ऐं साथियुनि खे पार्टी में भलीकार कंदे चयो त पार्टी वधीक मज़बूत थी रही आहे। हिननि चयो त नवाज़ शरीफ़ वॾो लीडर आहे, मुंहिंजे वालिद ऐं आसिफ अली ज़रदारी जो सुठो दोस्त आहे, उनजो वापसि अचणु बहितर अमल आहे। पंहिंजी ख़्वाहिश आहे त नवाज़ शरीफ़ आसिफ अली ज़रदारी ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी गॾिजी मुल्क ऐं अवाम जी ख़िदमत कनि। इमरान ख़ान खे बि आज़ादु करे इलेक्शन में हिसो वठण जो मौक़ो ॾियणु घुरिजे। इलेक्शन विढ़णु सभिनीनि जो हक़ आहे। मुंहिंजे साम्हूं बशीर मामण जी जाइ ते इमरान ख़ान इलेक्शन विढ़े हा त वधीक मज़ो अचे हा। पीपल्स पार्टी समूरे मुल्क मां अक्सरियत सां कामयाबी हासिल कंदी, अवाम जंहिंसां गॾु आहे। इहे इलेक्शन में कामयाब थींदा। भिटाई ख़ानदान जे फ़र्दनि पारां पार्टी में
शमूलियत जी आजिया करियूं था। उन मौके ते पीर ऑफ भेड़शाह सैद नाज लतीफ़ी, सैद फैज़ शाह, अब्बास शाह लतीफ़ी, सैद फिदा लतीफ़ी, सैद जराड़ लतीफ़ी, एडवोकेट मोहम्मद आसिफ राजपूत ऐं ॿिया बि मौजूद हुआ। काज़ी अमन रिपोर्ट साहिल लाखो टाउन कमेटी काज़ी अमन जे पाकिस्तान पीपल्स पार्टी जे टिकट ते चूंडियल 2 औरतुनि मेंबर समेत 7 काउंसिल मेंबर तरफ़ां टाउन कमेटी जे चेयरमैन पारां बिना के इजलास ऐं मेंबरनि जी मंज़ूरी खां बग़ैर लखे रुपयनि जा बिल कढण, काउंसिलनि जा इजलास न सॾाइण ऐं ग़ैर वास्तेदार माण्हुनि ज़रिए लाइटिंग लॻाइण तोड़े चूंडियल अवामी नुमाइंदा हुजण बावजूदि अहमियत न मिलण, टाउन कमेटी जे कंहिं बि मामले ते ॼाण मुहैया न करण, काउंसिल मेंबरनि जे वार्डनि में तरक़ियाती कम न करण वारे अमल ते एहतजाजनि तौरु पाकिस्तान पीपल्स पार्टी जी क़यादत अॻियां मेंबर सीट तां इस्तीफ़ा ॾियण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। ज़रियनि दावा ॼाण मिली आहे त अहिड़ो हिकु इजलास पिणु थियो आहे जिते मेंबरनि पारां इस्तीफ़ाउनि वारे मामले ते ग़ौर कयो वियो आहे। काज़ी अमन रिपोर्ट साहिल लाखो काज़ी अमन आसपास इलाक़नि में ॾोहनि ते कंट्रोल थी न सघियो। राति देर सां जामे मस्जिद अल हबीब शौकत कॉलोनी मां नामालूम चोर बैटरियूं, इन्वर्टर, MA ऐं पेश इमाम जा कबट में रखियल रोक रक़म आसानी सां चोरी करे फ़रार थी विया, छॾे त अॼु फजर जी अज़ान बि स्पीकर खां बग़ैर ॾिनी वई आहे। मस्जिद जे पेश इमाम कारी मौलाना मोहम्मद सॾण लाखो ऐं ख़िदमतगार एडवोकेट अता मोहम्मद ख़ास केली मीडिया खे ॿुधायो त राति देर सां असांजे मस्जिद मां नामालूम चोरनि मस्जिद जो सॼो सामान खणी फ़रार थी विया आहिनि। असां राति फजर जी अज़ान ॾियण आयासीं त लाइट ऑन कई त मस्जिद में पियल सॼो सामान नामालूम चोर साइड खां लॻल दरवाज़े जो तालो तोड़े अंदरि दाख़िल थी सामान सां गॾु तालो बि पाण सां खणी विया आहिनि। असां SSP शहीद बेनज़ीराबाद DSP ऐं SHO काज़ी अमन खां मुतालबो करियूं था त अल्लाह जे घर जो सामान वापसि कराए ॾिनो वञे। मोरो रिपोर्ट आरिफ अली यूसुफ ज़ई 031788466766 मोरो शहर जी मिट्टी मां जन्म वठंदड़ पाकिस्तान पीपल्स पार्टी अॻवान मोज़िज़ कारोबारी शख़्सियत हाजी मक़बूल मेमण जी अमड़ SSP जे सस जो चालीहो मोरो गार्डन सिटी में थी गुज़रियो, जंहिंमें क़ुरान ख़ानी ऐं नात व हमद जी सना सां गॾु संदसि अमड़ जे एसाले सवाब लाइ दुआ घुरी वई, जंहिंमें मोरो शहर जे तमामु सियासी समाजी मोज़िज़ शख़्सियतनि समेत सैद सादातनि, जंहिंमें अॻूणो MNA रेज़ ज़ुल्फ़िकार अली बहन डॉक्टर मुमताज़ मेमण, सैद मोहसिन अली शाह, सैद नज़ीर अली शाह, सीनियर साफ़ी जमानी बख्शल अहमद, मुमताज़ अली ज़रदारी, फ़हीम मेमण, जावेद मुस्तफ़ा कांदड़ो ऐं ॿियनि शहर जे तमामु मोज़िज़िन पिणु शिरकत कई, जॾहिं त दुआ बाद लंगर पिणु तक़सीम कयो वियो। काज़ी अहमद मां ख़बर आहे अवां सां शेयर कयूं पिया। साहिल लाखो जी रिपोर्ट मुताबिक़ त काज़ी अहमद जे अलॻि अलॻि रोड हादिसनि में हिकु ॼणो नौजवान अब्दुल क़ादिर रिंद फ़ौत, जॾहिं त 2 ॼणा ज़ख़्मियुनि खे इमरजेंसी में नवाब शाह रेफर कयो वियो। काज़ी अहमद भरिसां बुंड रोड ते तेज़ रफ़्तार मोटरसाइकिल स्लिप थियण दौरान 32 वरियनि जो अब्दुल क़ादिर रिंद वेठल ॻोठु अंजुमन सख़्तु ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे गड़ती जोगी हालत में काज़ी अहमद इस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिथे ज़ख़्मनि जा सूर नसंदे फ़ौत थी वियो, जंहिंजो लाशो ज़रूरी कार्रवाई बैदि वारसनि हवाले कयो वियो, जॾहिं त साॻे रोड ते ॿियो हादिसो 2 तेज़ रफ़्तार मोटरसाइकिलूं टकराइजण जे नतीजे में हबीबुल्ला रिंद ऐं फ़याज़ खोखर सख़्तु ज़ख़्मी थी पिया, जिनखे काज़ी अहमद इस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिथे हबीबुल्ला रिंद जी हालत सीरियस हुजण करे खेसि नवाब शाह मुंतक़िल कयो वियो। मेड़ में बदअमनी हथियारबंदनि हथां 1 कलाक मेड़ फरीदाबाद रोड ब्लॉक ईंदड़ वेंदड़ मुसाफ़िरनि खां फुर मुसाफ़िर यरगमाल हथियारबंद फायरिंग कंदा फ़रार थी विया। ख़बर मूजिब मेड़ भरिसां फरीदाबाद थाणे जी हद मेड़ फरीदाबाद रोड ते नामालूम हथियारबंदनि लालू लाड़े वटि मेड़ फरीदाबाद रोड ब्लॉक करे ईंदड़ वेंदड़ मुसाफ़िरनि खां फुर लुट कई। हथियारबंदनि मेड़ खां फरीदाबाद तोड़े दरगाह शाह गोदड़ियो वेंदड़ 12 मोटरसाइकिलनि सवार 4 कारनि ऐं 1 शेज़ोर गाॾी में सवार केतिरनि ई मुसाफ़िरनि खे हथियारनि जे ज़ोर ते यरगमाल बणाए खणी लखे रुपया रोक रक़म ऐं मोबाइल सेट फुर करे फायरिंग कंदा फ़रार थी विया। मुतासिरीन जी अक्सरियत दरगाह शाह गोदड़ियो वेंदड़ ज़ाइरीन जी आहे। हथियारबंदनि 1 कलाक ताईं मुसाफ़िरनि खे फुरींदा रहिया, पर फरीदाबाद पुलिस वाक़े वारे हंधि न पहुची मक़ामी माण्हुनि मूजिबि हथियारबंद वक़फ़े सां फायरिंग कंदा रहिया, जंहिं सबबि इलाइक़े में ख़ौफ़ रास फैलिजी वियो। रिपोर्ट रियाज़ अली मीरानी शिकारपुर सिंध फ़नकार इताद जे तरफ़ां सिंध जे बहितरीन सुगड़ मरहूम उस्ताद गुलबहार बमरो ऐं सुगड़ उस्ताद सुल्तान अहमद अबड़ो जी यादि में चाचा खुदा बख्श बल्लोच जी
ज़ेरे सदारत में गोड़ हाजन शाह माड़ी में कचहरी थी गुजरी जंहिंमें सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि मां नाले वारे सुगड़न बशीर अहमद बलोच अब्दुल कादिर महर अब्दुल अलीम सूमरो मोहम्मद सूमर सूमरो मास्तर महेंद्रो जाफ़री मोहम्मद अली मीरानी खुदाबख्श बलोच ऐं साफ़ी रियाज़ अली मीरानी ग़ुलाम मुस्तफ़ा अबड़ो शिरकत कई ऐं पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो करे माण्हुनि खां ख़ूब दाद हासिल कयो। मेयर जे शेर कॉलोनी इब्राहिम चन्ना कॉलोनी में थेबा रोड जे रहवासियुनि जी तरक़ियाती कमनि में नाक़स मटीरियल निकाल वारा नाला हंधा टुटण में गंदगी ख़िलाफ़ कॉलोनी वासियुनि पारां मोहम्मद हसन चांडियो आज़ाद चन्ना ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाज कंदे दायूं आहे त शेर कॉलोनी थेबा रोड में गंदगी वधी वई आहे। नाक़स मटीरियल जे इस्तेमाल सबबि नाला हंधा टुटण सबबि माण्हू गटर नालनि में किरी रहिया आहिनि। हर हंधि गंदगी फैलियल आहे। हिननि छो त गुज़िरियल 15 सालनि पीपीए खे वोट ॾिना आहिनि पर उन्हनि बावजूदि असांजे मोहल्ले जो हशर ख़राबु आहे। गंदो पाणी मोहल्ले वासियुनि जे घर में दाख़िल थी वियो आहे जंहिं सबबि माण्हू सख़्तु परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। हिननि घुर कई आहे त शेर कॉलोनी समेत थेबा रोड में सफ़ाई कराए नालनि जो कमु करायो वञे। मीरपुर ख़ासि मुस्लिम लीग अॻवान सेनेटर असद अली ख़ान जूनेजो पारां एडवोकेट सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जान अली जूनेजो मीरपुर ख़ासि जी क़ौमी सीट NA 211 ते फारम जमा कराए छॾियो। उन मौक़े ते एडवोकेट जान अली जूनेजो पारां ऐवान सहाफ़त जी टीम सां थियल ॻाल्हि ॿोल सूमार समय जो ठुल रिपोर्ट फेस सूमरो जमीयतुल उलमा इस्लाम जे फ़ैसिले त JUI पारां क़ौमी ऐं सूबाई असेंबलियुनि जे सीटुनि ते नॉमिनेशन फारम ROs वटि जमा कराया विया। नॉमिनेशन फारम जमा कराईंदड़नि में NA 190 ते JUI जे ज़िले अमीर डॉक्टर AG अंसारी PS1 जे कम्बात ते JUI जे औरत उम्मीदवार बीबी आसिया पिणु फारम जमा कराए छॾिया आहिनि जॾहिं त PS जे कम्बात ते मौलाना अब्दुल जब्बार PS2 ठुल ते शफ़ीक अहमद खोसो PS3 गड़ी खैरो ते मौलाना सलीमुल्लाह ब्रोही नॉमिनेशन फारम जमा कराइण खां बाद राब्ते करण ते JUI जे ज़िले अमीर डॉक्टर AG अंसारी ॿुधायो त असांजो मक़सदु कामयाबी माणे अवाम जी भलाई ऐं मुल्क जी ख़ुशहाल ऐं सरसब्ज़ बनाइण आहे। उन करे अवाम किताब खे वोट ॾेई JUI जे उम्मीदवारनि खे कामयाबु कराइनि। मातली रिपोर्ट फ़हीम अली जट मातली जे इलाइक़े सरीवाल कॉलोनी वार्ड नंबर 9 समेत कशी मोहल्ला तरक़ियाती कम खां महरूम। तफ़सील मूजिबि मातलीअ जी सरीवाल कॉलोनी में काफ़ी वक़्त खां वठी तरक़ियाती कम न थी सघिया आहिनि। उन मौक़े ते सरीवाल कॉलोनीअ जे रहवासियुनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हिते 15 साल खां वठी PP इक़्तिदार में मौजूदु आहे पर उन बावजूदि असांजी सरीवाल कॉलोनी खे नज़रअंदाज़ कयो वियो आहे। कॉलोनी में न वाटर सप्लाई न ड्रेनेज न CC ब्लॉक रोड आहे। असां सरीवाल कॉलोनी जा रहवासी बुनियादी सहूलतुनि खां महरूम आहियूं। यादि रहे त मौजूदा काउंसलर PP जे टिकट ते 2 भेरा चूंडिजी आयो आहे। वोट वठण खां पोइ मसइलनि जे हल लाइ कंहिं बि पाड़े या वार्ड जे गिटियुनि जो दौरो न कंदे ॾिठो आहे। अहिड़ी सूरत में नेट वार्ड नंबर 9 जा मसइला केरु हल कराईंदो जॾहिं त इलेक्शन जो बि साल शुरू थी चुको आहे ऐं MPA ऐं MNA जी इलेक्शन कैंपेन कीअं थी सघंदी छो त अवाम अॻु में ई मसइलनि जो शिकार आहे। काज़ी अमन रिपोर्ट साहिल लाखो 8 फरवरी ते थींदड़ आम चूंडुनि जे हवाले सां काज़ी अमन तालुक़े जे सूबाई तक PS 39 ते नामज़दगी काग़ज़ वसूल ऐं जमा करण जो सिलसिलो बदस्तूर जारी आहे। अॼु आख़िरी ॾींहं ते GDA जे गॾियल प्लेटफॉर्म ते चूंड विढ़ण लाइ SUP जे मरकज़ी सदस्य ज़ैन शाह पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे डॉक्टर अब्दुल वहीद उनट समेत मोहम्मद ख़ान कुबर ऐं शहबाज़ कुबर लेडीज़ जे मख़सूस सीट फौजिया बशीर RO ऑफिस पहुची नामज़दगी काग़ज़ जमा कराए छॾिया जॾहिं त अॻूणो MPA डॉक्टर बहादुर ख़ान डायरी जे फर्ज़ंद ज़ुहैब डायरी समेत 4 नामज़दगी फारम वसूल किया आहिनि। रिपोर्ट अहमद रूदनानी हक़ TV न्यूज़ जूही। भाई बांदी समेत ॿियनि ॻोठनि खे जूही दादू सां ॻंढींदड़ मुख्य रोड लुंड बिरादरीअ जे धरणे सबबि बंदि। ट्रैफ़िक मुअतल गोरख जे सयान जी गाॾियुनि जूं कतारूं लॻी वयूं। रस्तो खोलण लाइ पुलिस मुज़ाहिरनि ते कड़की पई। धरणो हणी वेठल पीरसन बचल लुंड तोड़े औरतुनि खे धिका थेला ॾेई रस्तो बहाल करायो वियो। मीरपुर ख़ासि हाउस जर्नलिज़म डेस्क गोड़ हाजी गुल मोहम्मद सियाल जे मौजूदीन पारां हाउस ऑफ जर्नलिज़म जे समूरी टीम जो शानदार इस्तक़बाल कयो वियो जंहिंमें सियाल बिरादरीअ जे हरदिल अज़ीज़ समाजी तंज़ीम जे कोऑर्डिनेटर समेत दर्जननि माण्हुनि शिरकत कई। ॻोठ जे मौजूदीन जावेद सियाल अब्दुल गनी सियाल नूर मोहम्मद सियाल अयाज सियाल ऐं ॿियनि ऐवान सहाफ़त जे समूरी टीम खे सिंध जो रिवायती तोहफ़ो पेश कयो ऐं गुलनि जी वर्खा करे हाउस ऑफ जर्नलिज़म जे तरफ़ां ॻोठ गुल मोहम्मद सियाल जे मौजूदीन जा थोरा
पहुता आहियूं। ऐवान साफ़त सूमार समय जो। मीरपुर खास पाकिस्तान फंक्शनल मुस्लिम लीग मीरपुर खास जे ज़िले सदर मुबारक अली महर NA 211 PS 46 ते पंहिंजो नामज़दगी फार्म जमा कराए छॾियो, जॾहिं त संदसि साथी पाकिस्तान फंक्शनल मुस्लिम लीग जे GDA जी ज़िले मेंबर सरदार फारूक अहमद लगारी PS 45 ते पंहिंजो नामज़दगी फार्म गॾु जमा करायो ऐं ग़रीब मिस्किननि जो सचो साथी सरफराज़ हुसैन झूणे जो बि साणनि गॾु NA 211 PS 46 ते पंहिंजा फार्म जमा कराया। सिधा महर NA 211 ते ऐं जावेद झूणे जो NA 211 जे PS 46 ते पंहिंजा फार्म जमा कराए छॾिया। उन मौक़े ते साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे पाकिस्तान फंक्शनल मुस्लिम लीग जे GDA जे ज़िले मेंबर सरदार फारूक अहमद लगारी चयो त पाकिस्तान फंक्शनल मुस्लिम लीग जे GDA सां गॾु आहियूं। पार्टीअ जी क़यादत जे फ़ैसिले ते लबैक आहे। उमेद आहे पार्टी असांखे टिकट ॾेई मीरपुर ख़ास जी अवाम लाइ ख़िदमतुनि जो मौक़ो ॾींदी। ऐवान साफ़त सूमार समय जो। मीरपुर खास ज़िले बार एसोसिएशन मीरपुर खास जे साल 2024 लाइ एडवोकेट मसूद लगारी सदर ऐं एडवोकेट मीर सैफुल्ला टालपुर जनरल सेक्रेटरी लाइ वॾी अक्सरियत सां चूंडिजी विया, जॾहिं त UID पैनल जा सभु उम्मीदवार वॾी अक्सरियत सां कामयाब थी विया। ऐवान साफ़त सूमार समय जो। मीरपुर खास इरफान निज़ामानी बहितरीन ऑफिसर फोकल पर्सन फर्टिलाइज़र असिस्टेंट कमिश्नर हुसैन बख्श मरी, जिन खे इतला मिली त हिकु दुकानदार एंग्रो यूरिया 6000 खां 6500 में पियो विकिणे, जंहिं फ़ौरन कार्रवाई करे दुकानदार ते 25000 जुर्मानो हयो ऐं उन खे पुलिस हवाले कयो। जुर्मानो जमा कराए घर वेंदो या जेल ऐं बक़ाया पियल 9 अदद एंग्रो 2-2 एकड़ वारनि आबाद घरनि खे ॾिनो। ऐवान साफ़त सूमार समय जो। झरक रिपोर्ट लखा ॾिनो। झरकाई शहीद रानी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी 16वीं वरसी जे सिलसिले में पाकिस्तान पीपल्स पार्टी अॻवान मेंबर ज़िले काउंसिल ठट्टो हाजी माशूक शफ़ी बबर पारां 26 डिसंबर ते इस्तक़बालिया कैंप अरबाब भाई खान बबर ओताक ओंगर तालकोट ठट्टो में लॻाई पई वञे, जिते ज़िले ठट्टे जे मुख़्तलिफ़ यूसियुनि जा अॻवान शिरकत कंदा। जंहिंखां पोइ पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले ठट्टे जे सदर सादिक मेमण, चेयरमैन ज़िलो ठट्टो अब्दुल हमीद पंवर, सादिक MVA सैद रियाज़ शाह शिराज़ी, जिन जी अॻवानी में सवें गाॾियुनि जा काफ़िला लाड़काणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी मज़ार तरफ़ रवाना थींदा, जिते चेयरमैन पाकिस्तान पीपल्स पार्टी मोहतरम बिलावल भुट्टो अहम ख़िताब कंदो। मेड़ लॻ सिंधी बटड़ा भरिसां ॻोठ दिलो खोखर वासी 30 वरनि जे नौजवान जो लाश हथ आयो आहे। हथ आयल लाश जी इब्तिदा सुञाणप सुधीर अहमद पुट रसूल बख्श चांडियो तौर थी आहे। फोती नौजवान जो घरनि भरिसां ज़ेरीअ ज़मीन मां वण में टंगियल लाश हथ अचण बाद इलाइक़े वासियुनि जी इतला ते पुलिस वाक़े वारी हंधि रवानी थी वई आहे। वारसनि मूजिबि नौजवान कुझु ॾींहं खां घरवारी जे फोत थियण खां पोइ परेशान हूंदो हुयो। अॼु घरू परेशानियुनि सबबि हिन अहिड़ो क़दम खंयो आहे। फोती नौजवान जा वारस वाक़े खे ख़ुदकशी करार ॾींदे फोती नौजवान जे लाश जो वारसनि पारां पोस्टमार्टम न करायो, जॾहिं त लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो आहे। सिजावल रिपोर्ट इम्तियाज़ मेमण ज़िले बार एसोसिएशन सिजावल जे इलेक्शन थी गुज़री, जंहिंमें हेठियां उहिदेदार चूंडिया विया। सदर वकील लियाकत अली जमारी, नायब सदर वकील रोशन अली सेतो, जनरल सेक्रेटरी अब्दुल लतीफ़ खटी, ज्वाइंट सेक्रेटरी इरफान अल्लाह मेमण, खजानची शहजाद अली सूमरो। काजी अहमद रिपोर्ट साहिल लाखो पाकिस्तान मुस्लिम लीग नून ज़िले नवाब शाह, सदर सैयद GM शाह पाकिस्तान मुस्लिम लीग नून यूथ विंग डिवीज़न नवाब शाह जे सदर मोहम्मद सलीम आराई जी मुशावरत सां मुस्लिम लीग नून यूथ विंग ज़िला नवाब शाह जे सदर आबिद हुसैन, जनरल सेक्रेटरी रसूल बख्श सियाल पारां यूथ विंग तालके नवाब शाह जी बॉडी जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो, जंहिंमें तालके सदर एडवोकेट अब्दुल समद मल्ला, जनरल सेक्रेटरी सैद रहमत अली शाह, नायब सदर हज़रत खान ब्रोई, नायब सदर इरफान अली भट्टी, इंफॉर्मेशन सेक्रेटरी फरहान अली आगरो, एडिशनल जनरल सेक्रेटरी ज़ुबैर अहमद समो जी मुक़ररी जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। उन मौक़े ते यूथ विंग जे समूरनि नमन मुक़रर थियल उहिदेदारनि ते गुलनि जा हार पाराए मुबारकूं ॾिनियूं वयूं। सकरण लॻोट नकर में 25 वरनि जे नौजवान नारी अनीता ज़ाल कालू कुली घरेलू तकरार तां घर में रखियल ज़हरीली दवा पी ख़ुदकशी जी कोशिश कई, जंहिंखे इंतहाई गणती जोगी हालत में वारसनि पारां तालका अस्पताल सकरण आंदो, जिते डॉक्टरनि पारां खेसि इब्तिदाई तिबी इमदाद ॾियण बाद संदसि हालत ख़तरे वारी ॿुधाए, जंहिंजी इतला ते हमदर्दी फ्री एम्बुलेंस सर्विस जी रेस्क्यू टीम तालका अस्पताल पहुची बेहोश नारी अनीता कुलण खे सिविल अस्पताल नवाब शाह पहुचायो, जिते डॉक्टरनि पारां संदसि हयाती बचाइण जी कोशिश कई पई वञे।
मटियारी रिपोर्ट अजीज़ गुल खैबर मटियारी ज़िले में एक क़ौमी ऐं ॿ सूबाई तकनि ते बीठल उम्मीदवारनि बि पंहिंजा नामज़दगी वारा फार्म जमा कराए छॾिया। अॻूणे सूबाई वज़ीर ऐं GDA अॻवान सैयद जलाल शाह जामोद PS 57 मटियारी जे सूबाई सीट लाइ हज़ारे कारकुननि जी रैली सां RO ऑफिस मटियारी पहुची पंहिंजो नामज़दगी वारो फार्म जमा करायो। PP सीनियर सैयद मोहम्मद अली शाह जामोद जा NA 216 ऐं PS 57 मटियारी तक लाइ संदसि नामज़दगी फार्म संदसि कोऑर्डिनेटर कमर मामण जी अॻवानी में संदसि टीम पारां फार्म RO ऑफिस मटियारी में जमा कराया। हाल में मुस्लिम लीग नवाज़ सिंध जे सदर बशीर अहमद मेमण NA 216 ते पंहिंजा नामज़दगी वारा फार्म जमा कराए छॾिया। PP अॻवान सैयद जानी शाह हुसैनी पारां PS 57 मटियारी तक लाइ संदसि P अॻवानी NA सैयद शहाबुद्दीन शाह हुसैनी सां गॾु हज़ारनि माण्हुनि जी रैली में RO ऑफिस पहुची पंहिंजो नामज़दगी फार्म जमा करायो। गुलाम शबीर उर्फ जुड़ियो अबड़ो भी PS 57 मटियारी तक ते पंहिंजा नामज़दगी वारा फार्म RO ऑफिस मटियारी में जमा कराया। ऐं हाल में पाकिस्तान मरकज़ी मुस्लिम लीग जे अकील अहमद लगारी भी RO ऑफिस जे फार्म जमा कराए छॾिया।